वेलकम बैक नाज़रीन खबर है लाड़काने का लाड़काने में अवामी वर्कर्स पार्टी तरफा वफ़ाक़ी तौर सिंध बजट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां पोरियतनि जी घटि में घटि उजरत जो ऐलान न करणु पोरियत तबिके सां नाइंसाफ़ी आहे, जंहिंजी मज़म्मत कयूं था अॻवाननि चयो। अॻवाननि चयो आहे त मौजूदा वफ़ाक़ी तौर सिंध जे बजट जेका ग़रीब अवाम खे वधीक माशी ग़ुलामी में जकड़ण जी साज़िश आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद है नादर अबड़ो जी। नादर अबड़ो तफ़सीली जो लाड़काने में अवामी वर्कर्स पार्टी तरफा वफ़ाक़ी तौर सिंध जी बजट ख़िलाफ़ प्रेस क्लब लाड़कानो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन हवाले सां अवामी वर्कर पार्टी के जनरल सेक्रेटरी असर इमाम, कामरेड मिठल बलोच, आरी अॻवान गुलाम कादिर गादी, गदा हुसैन बिरोई, अली बलोच ऐं ॿियनि चयो त मौजूदा बजट जेको आहे न रुॻो मुल्क जी माशी ख़ुदमुख़्तियारी ते हमिलो आहे, पर पोरे तबिके जे हक़नि ते बि जेको आहे उन्हनि जी बका जे ख़िलाफ़ बि जंग जो ऐलान कयो वियो आहे। इन्हनि चयो त सिंध हुकूमत पारां पोरियतनि जी घटि में घटि उजरत जो ऐलान न करणु पोरियत तबिके सां जेको आहे सरासर नाइंसाफ़ी आहे, जंहिंजे असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अॻवाननि चयो त मौजूदा वफ़ाक़ी तौर सिंध जी बजटूं जेको आहे IMF ऐं आलमी मालियाती इदारनि जी हुकूमत जेको आहे उहो तयारु कयूं वयूं आहिनि, जेका ग़रीब अवाम खे वधीक जेको आहे मुआशी ग़ुलामी में जकड़ण जी जेको आहे उहा साज़िश आहे। उन्हनि चयो त बजट में न मज़दूरनि लाइ मानी आहे, न हारनि लाइ ज़मीन आहे, न नौजवाननि लाइ रोज़गार आहे, न ई अवाम लाइ बुनियादी सहूलियतुनि जी का गुंजाइश रखी वई आहे। वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ नादर अबड़ो।